लखी गुलाम शाह में सुप्रीम लीडर सैयद अली खामनाई जी शहादत ते जवादिया मदरसे खां अब्दुल मजीद बेहिश्ती ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी वई। रैली में मर्दनि, मासूम ॿारनि ऐं औरतनि वॾे अंग में शिरकत कई। एहतिजाजी रैली शाही बाज़ार खां थींदी ताज़ियत कैंप हाई स्कूल वटि पहुती, जिते तॾो विछायो वियो आहे। तॾो जेसिताईं जारी रहंदो जेसिताईं तदफ़ी न थींदी। अॻुवान ख़िताब कंदे चयो त हिकु अहिड़ो इंसान हुयो जेको इंसानियत लाइ कमु करे रहियो हो, जेको तमामु मज़लूमनि लाइ कमु करे रहियो हो, तमामु दुनिया लाइ कमु करे पियो। जिते मज़लूमनि सां ज़ुल्म थींदो हुयो उन मज़लूमनि जी हामी हुयो ऐं इन इंसान खे अहिड़ी बुज़दिली सां शहीद कयो वियो। आगा काज़िम खान मुग़ल चयो त जेकी हिन दुनिया आहे, जेके बि मज़लूम इंसान आहिनि, मोमिन आहिनि, इन्हनि सभिनीनि जो रहबर हो। हिन खे शहीद करणु किथां जो इंसाफ़ आहे। हिकु तरफ़ अमेरिका जो सदर ट्रंप चवे थो त असां दहशतगर्दी ख़तमु करे रहिया आहियूं, ॿिए तरफ़ स्कूल ते हमलो करे 200 खां वधीक जानियूं ख़तमु कयूं आहिनि। किथां जी इंसानियत आहे? इहा हिकु दहशतगर्दी न आहे त बाक़ी छा आहे? असां अॼु बि हिन ताज़ियती मेड़क में अमेरिका इसराइल खे ॿुधाइण था चाहियूं त असां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रस्ते ते आहियूं। असांजो को बि वास्तो इन्हनि सां न आहे।